नाज़रीन, इस्लामाबाद में योम पाकिस्तान जी परेड के खिताब कंदे सदर मुमलिकत आरिफ अलवी चयो आहे त जो के ॾींहं ते पाकिस्तान जे क़याम जी करारदाद पेश कई वई। 7 सालनि जे डिघे अरसे बाद मुसलमाननि खे आज़ादी नसीब थी। सदर चयो त पाकिस्तान दिफ़ाई सलाहियत में ख़ुद मुख्तियारी हासिल करे चुको आहे। जंग हुजे या अंदरूनी छिकताण, दहशतगर्दी हुजे या कुदरती आफ़त, हर मामले में अवामी पाक फ़ौज वतन जी हिफ़ाज़त लाइ किरदार अदा कयो आहे। आरिफ अलवी चयो त दुनिया कोरोना जी वबा खे मुंहुं ॾेई रहियो आहे। असां घटि वसीलनि बावजूद कोरोना खे मुंहुं ॾिनो। कोरोना जी जल्द ज़ाब्तो आणे वठंदासीं, पर एहतियात लाज़मी आहे। हुन जो तज़र्बे आज़म में पाक फ़ौज जी दहशतगर्दी ख़िलाफ़ कामयाबी जी दुनिया वाखाण करे थी। पाक फ़ौज ऑपरेशन रद्दुल फसाद में दहशतगर्दी जे नेटवर्क खे तबाह कयो। पाकिस्तान सॼे ख़िते में अमुन ऐं सलामती चाहे थो ऐं तरक़ी जो ख़्वाहिशमंद आहे। ॾखण एशिया जी क़यादत खे नफ़रत ऐं मज़हबी इंतहा पसंदी वारी सियासत खां पासो करणु घुरिजे। सदर आरिफ अलवी चयो त अॼु पाकिस्तान हिकु एटमी ताक़त आहे। पाकिस्तान पंहिंजी सलामती ऐं दिफ़ा लाइ पुरअज़म ऐं हर क़िस्म जी सलाहियत रखे थो। असां पंहिंजी आज़ादी जो हर क़ीमत में दिफ़ा कंदासीं। असांजे अमन वारी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। हुन जो त कश्मीरनि सां ज़ुल्म ते पाकिस्तान समेत सॼी दुनिया खे ॻणती आहे। 5 अगस्त जो क़दम गॾियल क़ौमुनि जे ठहिराउ जी भञकड़ी आहे। ख़िते जो पाइदार अमन कश्मीर मसइले जे हल सां ॻंढियल आहे। कश्मीर असांजी शहरग आहे। पाकिस्तान जी क़ौम कश्मीरियनि सां गॾु आहे ऐं गॾु रहंदी। आलमी बिरादरी कश्मीरियनि ते ज़ुल्म जो नोटिस वठे।